नाज़रीन, 3 ॾींहं अॻु सिंध जी दिलि कराचीअ में 2 नौजवाननि खे बेरहमीअ सां क़तलु कयो वियो। उन क़तल जे ख़िलाफ़ अॼु कराचीअ जे इलाइक़े मशर कॉलोनीअ भरिसां कोमपरस जमायतुनि ऐं सिविल सोसाइटी पारां एहतजाज कयो पियो वञे। अचो त अॻुवाणनि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। ॾिसो, हिकिड़ी मुनज़िम रिथा तहत पंहिंजे कराचीअ जे गादी जे शहर में धरती धड़नि खे ग़ैर महफ़ूज़ कयो थो वञे, इहो अहसासु ॾियारियो थो वञे त तव्हां पंहिंजे गादी जे अंदरि में महफ़ूज़ न आहे। इहो ई सबबु आहे त कल्ह वहशत ऐं दहशत जा मुज़ाहिरो कयो आहे। इंसानियत खे लॼाईंदड़ हिकिड़ो वाक़ियो थियो आहे। ज़ाहिर उहा ग़ैर क़ानूनी बस्ती आहे, ज़ाहिर उहा ग़ैर मुल्कनि जी बस्ती आहे। उते बंगाली वेठो आहे। 15 तारीख़ हिते तव्हां हिकिड़ो ॿियो नौजवान उहो कामरान उहो क़तलु कयो आहे अफ़गाननि 15 अक्टूबर ते। हीउ वाक़ियो थियो आहे 2 ॾींहं पहिरीं। तव्हां हिन मां अंदाज़ो कयो त मुसलसल सिंध जे गभरू पुटनि जा हिन शहर में लाश किरनि था। अहिड़ी हालत पेशावर में कंहिं पठाण जी आहे, अहिड़ी हालत बलूचिस्तान में कंहिं कोयटा में कंहिं बलोच शहरी जी आहे, जे लाहौर में कंहिं फैसलाबाद जे शहरी खे ईअं क़तलु कयो वञे थो। ज़ाहिर आहे त हिनमहिल ताईं त अॼु हिकिड़ो कातिल मौलवी उहो छॾियो आहे। उन हुजूमनि में जेके पत्थर हणी माण्हू मारिया अथनि उहे एविडेंस पत्थर जिन सां क़तलु थिया आहिनि। तव्हां मीडिया जे दोस्तनि उहे पत्थर ॾेखारिया आहिनि त हिन सां माण्हू मारिया अथनि। पुलिस खे ख़ौफ़ज़दा करे भॼायो अथनि, सबूत सभु मिटाया अथनि। अॼु हिकिड़ो कातिल मौलवी तव्हां उहो छॾियो आहे। असांजो त मुतालबो आहे त तव्हां ग़ैर मुल्की ॿाहिरि कढो। सभ खां पहिरियां त मां हिन क़त्ल जी पंहिंजे लफ़्ज़नि में सख़्त खां सख़्त मज़म्मत कंदसि त जेको हे सानियो थियो आहे इहो नाक़ाबिले बर्दाश्त सानियो आहे। उन खां पोइ मां हिकिड़ी ॻाल्हि चवणु चाहींदसि जेका मां हिते बार बार चवां थी। अहिड़ो जोश ऐं अहिड़ो जज़्बो ॾिसी सिंधियुनि में मूंखे हिकु तरफ़ ख़ुशी बि थिए थी त हिकु तरफ़ ॾुख बि थिए थो। जॾहिं उन्हनि खे बेदर्दी सां क़त्ल कयो पियो वञे, तव्हां वीडियोज़ में ॾिसो बार बार उते मारण वारा त 4 आहिनि पर ॾिसण वारा हज़ारे आहिनि। अगरि को शख़्स अॻिते हिकिड़ो क़दम खणी अचे हा त मां नथी सम्झां हा त अहिड़े क़िस्म जो को वाक़ियो थियो आहे। नंबर 2, तव्हां चओ था FIR, बिल्कुलु FIR त लॉन्च थी आहे, पर मां हाणे कानून जे रखवालनि खां हिकिड़ी अपील बि कंदमि, हिकिड़ी डिमांड बि कंदमि त बराए महिरबानी इन केस खे सुठे तरीक़े सां इन्वेस्टिगेट कयो वञे ऐं इन्हनि सां जिन सां नाइंसाफ़ी थी आहे इन्हनि खे इंसाफ़ ॾिनो वञे ऐं इन्हनि जे कातिलनि खे शदीद सख़्त सज़ा ॾिनी वञे। हे क़त्ल हुजे या हिन खां पहिरियों जेके बि सिंधी माण्हुनि जा हिते क़त्ल थिया आहिनि, असां सभिनि खां पहिरियों त इहा ॻाल्हि था सम्झूं त इन मां असांजे हुकुमराननि खे ऐं असांजे इदारनि खे इहा ॻाल्हि अञा हाणे बि सम्झ में नथी अचे त माना असांजे मुल्क में इंसाफ़ ऐं कानून सफ़ा आहे ई कोन। एतिरे हद ताईं जो माण्हू सरेआम कंहिंखे मारे था छॾनि ऐं उन्हनि खे ख़बर आहे त असांखे न को कानूनी का कार्रवाई थींदी, न कोई असांखे का सज़ा मिलंदी। ऐं इन जो इहो सबबु आहे, ॾिसो त माना सरेआम 2 नौजवाननि खे हिते क़त्ल कयो वियो आहे ऐं पुलिस अञा ताईं हथोड़ियूं हणंदी थी वठे। माना उन्हनि खां अञा ताईं माण्हू गिरफ़्तार नथा थियनि। हज़ारे माण्हू उन जा गवाह आहिनि, हज़ारे माण्हू उते बीठा आहिनि जिन ॾिठो आहे त उन्हनि खे कीअं मारियो वियो। ऐं इहा ॻाल्हि हाणे डिक्लेयर थी वई आहे त हू 2 माण्हू जेके 2 नौजवान आहे 2 बेकसूर आहे, उन्हनि जो को बि कसूर कोन हो। सिधी सही ॻाल्हि इहा आहे त अगरि अहिड़ी लाक़ानूनियत रहंदी, अहिड़ी नाइंसाफ़ी रहंदी त हे हिकिड़ा क़त्ल न पर हिते त हर गलीअ में अहिड़ा क़त्ल थींदा। ही सही सुबती दहशतगर्दी आहे। इंसानियत खां वधीक इन्हनि जेको हिकिड़ो सुलूक जेको कयो आहे जंहिंजी असां सख़्त मज़म कयूं था। ही उहे बंगाली उहे बिहारी आहिनि जिन बंगालियुनि जो क़त्ल कयो आहे, जिन बंगाली औरतुनि जी असमज़री कई आहे, जिन बंगाली ॿारनि जो लाश ॾिना आहिनि। उहे हिते कराची में सिंध जी दिलि में दहशतगर्द कनि था, गुंडागर्दी कनि था, डकैतियूं कनि था। ऐं कल्ह उन्हनि जेके असांजे नौजवाननि सां जेको सुलूक कयो आहे उहो जानवर सां न थींदो आहे। असां मुताल कयूं था हिन हुकूमत खां त बाबा उन्हनि खे गिरफ़्तार करे हिन चौक ते लटकायो वञे, उन मुल्ह खे गिरफ़्तार कयो वञे, उते तमाशो ॾिसण वारी पुलिस खे बि गिरफ़्तार कयो। हिन वाक़े सॼी दुनिया में जेके से अमुन जो जेके क़ौमूं रहनि थियूं उन्हनि जा बि कंद शर्म विचां झुकाए छॾिया आहिनि। हीअ सही सिधी दहशतगर्दी आहे त तव्हां कंहिं माण्हूअ खे ईअं सरेआम पत्थर हणी सरोट हणी मारे शहीद करे उन्हनि जा लाश जेके आहिनि से ॻोठ मोकिलियो। असीं हिन वाक़े जी पुरज़ोर मज़म्मत बि कयूं था ऐं मज़म्मत सां गॾु असीं इहो मुतालबो बि कयूं था पंहिंजे हिन पुरअमन एहतजाज वसीले इहो मुतालबो कयूं था त हिन वाक़े में जेके बि माण्हू मुलविस आहिनि, जेके बि दहशतगर्द क्रिमिनल मुलविस आहिनि,
उन्हनि खे सरेआम सख़्त खां सख़्त सज़ाऊं ॾिनो वञनि। धारियुनि जी इहा हरकत जिन असां सिंधियुनि सां एॾो नाह कयो आहे उन इहो साबित करे ॾेखारियो आहे त इंसानियत नाले हिते का शइ कोन्हे, कानून नाले हिते का शइ कोन्हे। को चओ त हीअ जेके छोकिरा हुते मारिया विया ना खून थिया आहिनि, हुते कानून जा रखवाला बि मौजूदु हुआ। की मना थियो त कानून जे मौजूदगी में ही जंगल जा राज हिते क़ाइमु थिया पिया आहिनि। अगरि जंगल जा राज हिते क़ाइमु करणा आहिनि, अगरि फ़ैसिला रोडनि ते करणा आहिनि, पोइ अदालत ते ताला लॻाया वञनि। कैमरामैन रशीद चांडियो सां गॾु अल्ताफ़ चन्ना, KTN न्यूज़, कराची।